कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो त रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातना क़ुर्रत अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। सूरत फुरकान जी आयत आ जंहिंमें अल्लाह फरमाए थो त ए मोमिन वानो तव्हां मूंखां पंहिंजे औलाद ऐं ज़ालुनि जे लाइ हीअ दुआ घुरो, रब्बना हब लना मिन अज़वाजना, ए अल्लाह असांखे अहिड़ियूं ज़ालूं ऐं अहिड़ो औलाद अता फरमाए जो असांजे अखियुनि जो ठार थी पवे। अल्लाह थो फरमाए इंसान पंहिंजी ज़िंदगी इन घर में गुज़ारे थो, ज़ालुनि सां गुज़ारे थो, मर्दनि सां पुटनि औलाद सां गुज़ारे थो, आहे न। सभ खां वॾो सुकून घर में तॾहिं आहे जॾहिं औरत बि साले हुजे त औलाद बि साले हुजे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अद्दुनिया कुल्लुहा मता व खैरु मताए दुनिया अल मरअतु सालिहा। फरमायूं अल्लाह जो रसूल तो फरमाए त ये दुनिया जेकी बि आहे सो इस्तेमाल करण जो सामान आहे। बस पुट इस्तेमाल करण जो सामान आहे, पर इन सामान में सब खां बेहतर ऐं भलो सामान मोहम्मद मुस्तफ़ा तो फरमाए त सालिह ज़ाल अथव। घरवारी सालिहा, सॼो घर सालिह थी पवंदो, सॼो घर सालिह थी पवंदो। त अल्लाह इहा दुआ घुरी, दुआ सेखारी असांखे त मूं अल्लाह खां पंहिंजे औलाद ऐं ज़ालुनि जे लाइ इहा दुआ घुरो त रब इन्हनि ॿिन्ही खे असांजे लाइ हिन दुनिया में अखियुनि जो ठार बनाए। बाबा अखियूं कीअं ठरंदियूं आहिनि, अखियूं कीअं ठरंदियूं आहिनि। ज़ाल खे ॾिस त उहा ख़िदमत में फरमान बारदारी में ईअं लॻी पई आहे जो मुड़ुस जी दिलि ख़ुशि थी वई, वाह जी औरत मिली आहे। औलाद सालिह थी पवे, क़ुरान जो हाफ़िज़ थी पवे, निमाज़ी थी पवे। अबो जॾहिं निमाज़ जे सफ़ में सलाम वराए त उहो पंहिंजे पुट ते नज़र पए त मुंहिंजो बचड़ो बि निमाज़ में बीठो आहे। ख़ुशी माल मिल्कियत सां न ईंदी आहे। वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। पोयां अल्लाह फरमायो त इहा बि दुआ घुर त रब मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि जो इमाम बनाए मुंहिंजे औलाद खे। क़ुरान जो हाफ़िज़ इमाम थी बि मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदो। दुनियावी तालीम केतिरी बि वठे, सूबेदार थे, मुख्तियारकार थे, DC साहब थे, गवर्नर थे, पर मरण खां पोइ कब्र में DC न हूंदो, मुख्तियारकार न हूंदो, गवर्नर न हूंदो। किन कब्र में भी ये DC साहब हूंदा, पर क़ुरान जो हाफ़िज़ दुनिया में भी हाफ़िज़ आहे त कब्र में भी क़ुरान जो हाफ़िज़ आहे त क़यामत जे ॾींहुं उथंदो भी क़ुरान जो हाफ़िज़ थी उथंदो। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफ़ा, शान क़ुरान। उन्हीं करे मुबारक आहे उन्हनि शख़्सनि खे जिन जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पुट यादि कयो आहे, पर क़यामत जे ॾींहुं अल्लाह हिन जे माउ पीउ खे अहिड़ो ताज ॾींदो जंहिं ताज जी रोशनी सिज खां वधीक हूंदी। जन्नती पुछा कंदा त हिननि खे अहिड़ा ताज किथों मिलिया आहिनि, त अल्लाह जा फ़रिश्ता हिननि खे ॿुधाईंदो त इन्हनि जो औलाद क़ुरान जो हाफ़िज़ थियो आहे। अल्लाह उन्हनि जे इनाम में हिननि खे इहे ताज अता फरमाया आहिनि। हाफ़िज़ खे फरमाईंदो त क़ुरान पढ़ंदो वञ, जन्नत जे दर्जनि ते चढ़ंदो वञ। अल्हम्दुलिल्लाह
निकाह सुन्नत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं निकाह सां ईमान कामिल थींदो आहे। छा थींदो आहे? ईमान। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वन किहुल अयामा मिनकुम वसालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकुनु फुकरा युगनिहुमुल्लाहु मिन फज़लिही वल्लाहु वासिउन अलीम। रथो फरमाए त जेके शादीशुदा न आहिनि उन्हनि जा निकाह करायो है न। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हदीस में फरमायो या माशर शबाब मन इस्तता मिनकुम अलबात फलियतज़व्वज फइन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसरि व अहसनु लिलफर्ज। रब फरमायो त ए नौजवानो निकाह कयो, जेको तव्हां मुंहिंजा निकाह जी ताक़त रखे थो निकाह करे, छो त इहो निकाह तव्हांजे नज़रुनि खे हेठि रखंदो, उघड़ जी हिफ़ाज़त कंदो। वमन लम यस्तति, पर जेको निकाह जी ताक़त नथो रखे त फ़अलैहि सियाम, पोइ रोज़ा रखे। रोज़ो गुनाह खां रोकींदो आहे, पोइ रोज़ा रखे। त हुज़ूर फरमायो दुनिया जो सभु सामान इस्तेमाल करण जो आहे, पर बेहतरीन सामान दुनिया में औरत सालिह। औरत सालिह। मूंखे एतिरो वक़्तु कोन्हे, न त मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं औरत सालिह आहे, सैयदना पीरान पीर रहमतुल्लाह अलैह सैयद अब्दुल क़ादिर जीलानी, उनजो पीउ वफ़ात करे वियो, माउ खे अकेलो पुटु, ऐं इन औरत जो नालो बि सालिह हो। जहिड़ो नालो हुस तहिड़ी सालिह औरत आहे। उन्हीअ औरत पंहिंजे बच्चे खे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे मदरसे में पढ़ायो, दीन जी तालीम ॾिनी, पीरान पीर थियो। जॾहिं औरतूं सालिह हूंदियूं आहिनि त उन्हनि जो औलाद पीरान पीर थींदो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां ई असां समूरनि खे क़ुरान सां मोहबत ॾिए, दीन सां मोहबत ॾिए। अल्लाह असांजे औलाद खे बचड़नि खे नेक ऐं सालियो करे, जो असां वफ़ात करे वञूं त पोयां असांजे लाइ दुआऊं पिया घुरनि, उन्हनि जो सवाबु पियो असांखे पइजे। हींअर असांजो माहौल एॾो गंदो थी वियो आहे, पीउ मरी वियो, पुटु जनाज़े जी निमाज़ में बीठो आहे, दुआ जनाज़े जी निमाज़ जी कान थी अचे, पीउ जे लाइ बख़्शिश नथो घुरी सघे अल्लाह। ऐं पीउ जे लाइ बख़्शिश जी दुआ नथो घुरी सघे त रब इन पोड़े खे बख़्शिश जाए, छो त दुआ यादि ई कान्हे का, दुआ ई कोन सिखियो आहे। इहे दुआऊं मदरसनि में सेखारी वेंदियूं आहिनि। इहा तालीम अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी क़ुरान जे दीनी मदरसनि में ॾिनी वेंदी आहे। अल्लाह इन्हनि मदरसनि खे शाद ऐं आबाद रखे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। ला इलाहा इल्लल्लाह।